जै घरवारी हिकड़ी मोहब्बत में तुझे पांजे पिया के कुर छॾई पांजी मां के छॾे जे हंज में अम्मा जी झोली में वॾी कान दी थी पांजे भेनरनि के छॾी साली जे पाड़नि के छॾी तुझे मुझे करे आई ओ मुसलमान उन घरवारी से असां ते करे खारो ॻाल्हाईंदासीं बद अखलाकी सां पेश ईंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां पंहिंजे घर वारनि सां सुठो हलो ऐं ईअं हलो जीअं मोहम्मद घर हलांदो। ओ मुसलमानो जेकर तूं पी आई ये जिंदगी गुज़ार जी नबी से जिंदगी गुज़ारी आहे जेकर तूं उस्ताद आई ये जिंदगी गुज़ार जी नबी से पंहिंजे शागिर्द सां जिंदगी गुज़ारी आहे जेकर तूं मुर्शिद आई ये जिंदगी गुज़ार जी नबी से जिंदगी गुज़ारी आहे। बाज़ार में वञ जी नबी से तरीक़ो ॿुधायो आहे घर में ईअं दाख़िल जी नबी से तरीक़ो ॿुधायो आहे मस्जिद में ही अची जी नबी से तरीक़ो ॿुधायो आहे कब्रिस्तान में वञ जी नबी से तरीक़ो ॿुधायो आहे जनाज़ो ईअं पढ़ जी नबी से तरीक़ो ॿुधायो आहे। ओ मुसलमान रब्बे ज़ुल जलाल सोने नबी जी सुन्नत असांखे ॾिनी ॾेई छॾी आहे। ओ मुसलमानो जेको नबी साईं जी सुन्नत हिन फितने फसाद जे ज़माने में हिकु सुन्नत ज़िंदा कंदो 100 शहीदनि जो अजर मिलंदो। जो सुन्नत जी खे आम कंदासीं बिदत के मिटाईंदासीं इंशाअल्लाह। जो सुन्नत के आम कंदासीं बिदत के खत्म कंदासीं। नबी साईं फरमायो जेको बिदत के मिटाईंदो सुन्नत के आम कंदो। मुंहिंजा भाइरो दोस्तो जेको सुन्नत के आम कंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे तो वो मुंहिंजो पक्को उम्मती आहे। मुंहिंजी उम्मत मां आहे जेको बिदत फिराए पाण फरमायो मुंहिंजी उम्मत मां आहे। त मुंहिंजा भाइरो दोस्तो नबी जी सुन्नत आहे त नबी जी सुन्नत असांजी ज़िंदगी में हूंदी त असांजी ज़िंदगी क़ीमती आहे न त ज़िंदगी बेकार आहे। ज़िंदगी बेकार आहे सुन्नत का बगैर। जो हर वक्त में हर लम्हे में नबी जी सुन्नत ज़िंदा कंदासीं इंशाअल्लाह ऐं उलमा खां पुछी करे ज़िंदगी गुज़ारींदासीं। जो निमाज़ जा मसाइल ऐं निमाज़ पंहिंजे बुज़ुर्गनि खां सिखी करे पढ़ंदासीं। निमाज़ त पढ़ूं था 40 साल थिया न पर निमाज़ ख़बर न आहे त क़बूल थी अलाए न की ख़बर पए निमाज़ क़बूल थी अलाए। त मुंहिंजा भाइरो दोस्तो उहा निमाज़ जंहिं असांजो हिकु मसइलो हल न कयो त मुंहिंजा भाइरो दोस्तो पोइ असां निमाज़ कीअं जीअं असां हींअर निमाज़ पढ़ूं था हिकु निमाज़ ॿी निमाज़ खां भली हुजे ॿी निमाज़ टी निमाज़ खां भली हुजे। साईं जो फरमान आहे पाण फरमा निमाज़ ईअं पढ़ जी तुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी निमाज़ आख़िरी निमाज़ ज़िंदगी हुजे। मूंखे ॿुधायो की निमाज़ सही पढ़ंदो न उहो ठाहे पढ़ूं रुकू सजदा इत्मीनान सां था कयूं पोइ अल्लाह खां घुरूं। मुंहिंजा बाना मुंहिंजा भाइरो दोस्तो अल्लाह खां आज़ी ऐं इनकिसारी में घुरूं। ईअं गुरू जी हिकिड़ो फ़क़ीर तुंहिंजे मुंहिंजे दर ते सदा आणींदो त हू रब घुरण में राज़ी थिए थो हू बख़्शण में राज़ी आहे। मुंहिंजा भाइरो दोस्त अल्लाह साईं खे चयूं या अल्लाह जे तूं असांखे अज़ाब करी तुंहिंजी बादशाहत में जेकॾहिं इज़ाफ़ो अचे त तूं भले कर पर रब जे तूं असांखे माफ़ करी त तॾहिं बि तुंहिंजी बादशाह में को फ़र्क़ु न ईंदो। रब असां जहिड़ो गुनाहगार कोन्हे तो जहिड़ो बख़्शण वारो कोन्हे। मुंहिंजा भाइरो दोस्तो अल्लाह जी ज़ात जूं कसम आहे जे रोअण न अचे त रोअण वारी तस्वीर अपनाए तॾहिं बि के रब खे माफ़ी असांखे मिलंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह जी तव्हांजो असां सभिनी जे अचण खे क़बूल मंज़ूर फरमाए। रब करीम असां ई तव्हां सभिनी जी इन रोज़नि खे क़बूल मंज़ूर फरमाए। जेका कमी कोताही थी वजे असांखे माफ़ फरमाए। मुंहिंजा भाइरो दोस्तो ज़रूरु आहे रोज़े में का कमी का कोताही थी वेंदी अल्लाह खां माफ़ी घुरूं या अल्लाह असांखे माफ़ फरमा। मुंहिंजा भाइरो दोस्तो जॾहिं ईद जी राति थींदी आहे आख़िरी राति थींदी आहे पोइ अल्लाह ताला उन आख़िरी रमज़ान जी राति में एतिरा बाना जहन्नम खां आज़ादु थींदा जेका सॼी रमज़ान में आज़ादु थींदा। सुभान अल्लाह। आख़िरी ॻाल्हि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जिन नबी साईं वटि वेठा त साईं जिन फरमायो नबी साईं जिन छा कयो त अबू बकर पंहिंजी मुंहिंजी उम्मत मां मुठ भरे जन्नत में उछली। हज़रत अबू बकर मुठ भरे उछली नबी साईं जिन उछली हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो साईं अञा उछलियो। नबी साईं जिन ॿिए दफ़ो उछली हज़रत अबू बकर फरमायो अञा टे दफ़ो उछलियोसि टे दफ़ो उछलियो वरी चौथों दफ़ो हज़रत उमर रड़ कई साईं बसि। त हज़रत अबू बकर हज़रत उमर खे फरमायो उमर तुंहिंजो छा वञे नबी जी उम्मत बख़्शिजे पई त भले जन्नत में वञे न।
चई उमर अबू बकर जे करे इहो हूंदो त पोइ सभु आसरे में रहिजी वेंदा, इबादत केर बि कोन कंदो आहे न। त मुंहिंजा भाइर दोस्तू न फर्ज़ जी माफ़ी न आहे, फर्ज़ अल्लाह जो पूरो करणु हर हाल में। वेही नथा बीह नथा पढ़ूं, वेही पढ़ूं, वेही नथा पढ़ूं त लेटी पढ़ूं, इशारनि सां पढ़ूं, निमाज़ जी माफ़ी न आहे। असां कपिड़नि जो बहानो करे हलिया वियासीं, बाबा हल दावत मस्जिद में तई कपिड़ा पलीदनि, जी हल दावत ते सब्र कर कपिड़ा बदिलाए अचां, मस्जिद में अचण जे लाइ कपिड़ा पलीदनि, दावत जे लाइ 10 वॻा पिया। त अल्लाह साईं फरमाए मुंहिंजा बाना तूं पंहिंजी चाहत खे ख़तम कर, मुंहिंजी चाहत वारी ज़िंदगी गुज़ार, पोइ क़यामत जे ॾींहुं खिलंदे ख़ुशि थींदे। कि अल्लाह वारे चयो लज़त ख़ातिर गुनाह न कर, छो त लज़त ख़तम थी वेंदी, गुनाह बाक़ी रहिजी वेंदो। मशक़त जे ख़ातिर नेकी छॾ न, छो त मशक़त ख़तम थी वेंदी, नेकी जो अजर बाक़ी रहिजी वेंदो। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभी दोस्त 3 दफ़ा सूरत इखलास पढ़ो, जेके पंहिंजा